बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु ख़रीफ़ 2022 जी मुद जेका अचण वारी आहे ऐं सिरनि में त लाबारा आम तौर ते पइजी चुका आहिनि ऐं सिंध में किथे किथे ॾखण सिंध में जेके आहिनि से कणक में बि लाबारा शुरू थी विया आहिनि ऐं हिते असां वटि जेको पंहिंजो डिस्ट्रिक्ट सांगड़ या ॿिया एरिया आहिनि उते बि कणकूं पची चुकियूं आहिनि जेके 20 तारीख़ 20 फरवरी खां पोइ इंशा ताला बाक़ाइदे लाबारा शुरू थी वेंदा। कुझु दोस्तनि वटि आगाटियूं बनियूं वांदियूं ठलियूं पियूं आहिनि कमदनि वारियूं या जेके सिरण वारियूं थी वेंदियूं हफ़्ते अंदरि। हर आबादगार जी हिन साल जेका आहे सा इहा कोशिशि आहे त हू वधि में वधि काटन खाए, छो जो जेको बैन अवी तौर ते डॉलर जा रेट जेके इंक्रीज़ थियनि पिया उन हिसाब सां जेके आहिनि से फुट जा रेट बि ॾिसूं पिया त 8-10 हज़ार मण जे विच में जेको आहे सो फी मण ही पंहिंजो फुटिन जो रहंदो। उन करे हर माण्हू जी इहा कोशिशि आहे जिन लास्ट ईयर वोण कोन कया ऐं हलिया विया कमदनि या ॿियनि फसलनि ते उन्हनि खे त एॾी तकड़ आहे त बाबा वण कॾहिं कयूं वण कॾहिं कयूं। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त ॾखण सिंध में काफ़ी जॻहियुनि ते बदीन ठठो इन एरियाज़ में जेके आहिनि से वण माण्हुनि आगाटा काइण शुरू कया आहिनि। हाणे ॻाल्हि इहा त आगाटा वण काइण जे लाइ छा करणु घुरिजे असांखे। पहिरीं जेका मेन ॻाल्हि हूंदी आहे उहो हूंदो आहे त सुठो ॿिज खपे तव्हांखे। सुठे ॿिज खां पोइ तव्हांजी सुठी प्लानिंग हुअणु घुरिजे। त हिन वक़्तु मार्केट में मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा या मुख़्तलिफ़ ॿिज जेके आहिनि से ज़मींदारी या कंपनी जा जेके मार्केट में मौजूदु आहिनि जिन में हिन वक़्तु जेको आहे वॾे में वॾो नालो VR111 जो आहे, जेको ही सोर्स आहे यूएल ग्रुप जो, ऐं उन खां सवाइ BS49 आहे ऐं हीअ जेके वैराइटियूं आहिनि इहे पिंक फ्री आहिनि ऐं उन खां सवाइ जेका मशहूरु मारूफ़ वैराइटी CKC3 जेका आहे सा असां वटि हीअ मौजूदु आहे। तव्हां ॾिसंदो त हीअ मुंहिंजे सुम्हण जी जेका खट आहे जंहिं ते आउं सुम्हंदो आहियां उनजे सेरांदी खां पेरांदीअ खां ई तव्हां ॾिसो रुॻो ॿोरियूं पियूं आहिनि जेके असां सिलेक्शन करे ऐं उन खां सवाइ ॿियो कमिरो भर वारो आहे उन में ॿिज जेके आहिनि से पंहिंजे लाइ असां चूंडे रखिया आहिनि। भलो आबादगार उहो आहे जेको जीअं ई वण जी सीज़न एंड थिए थी त उन वक़्तु उहो ॾिसे त कहिड़ियूं वैराइटियूं हिन साल टॉप कनि पियूं ऐं हरनी माण्हुनि जी इहा ई कोशिशि रही आहे त अहिड़ी का वैराइटी कयूं जंहिंमें हिकिड़ो त गुलाबी सुंडी न लॻे ऐं उन सां गॾोगॾु हुन में गुड जो मसइलो बि हल थी वञे यानी ग्लाइसोफेट फ्री हुजे। उन करे ट्रिपल जीन वारी वैराइटियूं जिन में VR111 आहे, CKC3 आहे, CKC4-5 आहिनि या BS49 आहे, उन खां सवाइ ॿियूं जेके आहिनि से 333 अहिड़ियूं काफ़ी वैराइटियूं मार्केट में अची वियूं आहिनि जेके तव्हां काहे। अच्छा, हीअ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि आउं नोट कराए छॾियां, जेके ट्रिपल जीन वारी वैराइटियूं अहिड़ियूं वैराइटियूं जिन में पिंक घटि में घटि लॻे थो या पिंक रेज़िस्टेंस आहिनि उहे अर्ली ऐं आगाटियूं काए ॿियूं त तव्हांखे बेनिफिट मिलंदो 50 या 50 खां प्लस वेंदो। सीज़नल में ही एतिरी पैदावार न ॾींदियूं, आम वैराइटियुनि जेतिरी ॾींदियूं। अच्छा, हिननि वैराइटियूं काइण जे लाइ जिन बि के माण्हू आगाटी फ़सुलु काइणु चाहिनि था त महिरबानी करे उहे पंहिंजो ॿिज सीड ट्रीटमेंट कनि। सीड ट्रीटमेंट छा आहे, यानी तव्हां तेज़ाब वठी उन तेज़ाब में इहे ककड़ा साड़े पोइ उनखे पाणी में पुसाए पोइ उन में जेके बि ककड़ा हल्का या खाधल आहिनि उहे छाइणी जे ज़रिए ॿाहिरि कढी बाक़ी जेके ॿियो ॿिज जेको तव्हांजे पेवर ॿिज जेको 100% ॼमण वारो बचे उनखे उस में सुकाए करे पोइ उन ते जेको आहे सो का बि दवा जेका साए पंहिंजो हिनखे महले खे मारे भूरे महले खे, जंहिंमें जेको आहे सो ख़ासि तौर ते असां वटि ही बायर जी दवा जेका आहे सा ईंदी आहे, हिनखे चवंदा आहिनि पंहिंजो ही इनखे चवंदा आहिनि कॉन्फिडर WS। इहा दवा तव्हां लॻाईंदो त छा थींदो त तव्हांजा वण जेके आहिनि से 40 ॾींहंनि ताणी उन ते जीतनि जो हमिलो कोन थींदो। जेके बि तव्हां अॻुवाट वण काईंदो उन लाइ तव्हां ज़हनी तौर ते तयारु थियो त उन ते थ्रिप्स जो शदीद अटैक थींदो। जेको थ्रिप्स तव्हांजे सरे में मौजूदु आहे, जेको तव्हां हींअर मोटरसाइकिल ते केॾा बि निकिरंदा हूंदो तव्हांजे अखियुनि में पए थो, इहो साॻियूं थ्रिप्स जेको आहे त फ्री तव्हांजे हिन वणनि ते ईंदो। उन करे 2 शयुनि लाइ तव्हां ज़हनी तौर ते तयारु थियो, या त कॉन्फिडर WS सां हणी तव्हां सीड ट्रीटमेंट कयो या त जेको आहे सो उनजे लाइ थ्रिप्स जूं दवाऊं जेके आहिनि जीअं रेडियंट आहे अरेस्टा जी उहा तव्हां वटि मौजूदु हुजे, उन जा 2 स्प्रे थींदा पोइ तव्हां वण बचाए सघंदव। न त आगाटे वणनि खे इन कारे मले ऐं भूरे मले जो शदीद ख़तरो हूंदो आहे, उहे तबाह थींदा आहिनि। अच्छा, वणनि काइण जे लाइ वॾो हर लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हां वटि राजा हर न आहे त 5 फारी जेका आहे उहा बि तव्हांखे लाज़मी हणणी आहे, छो जो हीअ नंढड़ी हिन जी वण जी पाड़ कोन थींदी आहे, उन करे वण जी वॾी पाड़ थींदी आहे, उनखे गहरो हर या वॾो हर जेको आहे हणणु लाज़मी आहे ऐं लेज़र लेवल कराए सघो था त इहो बहितरु आहे, वेल एंड गुड। ऐं उन सां गॾोगॾु
वण जा खिरा कढी ऐं ख़ासि तौर ते जेको नाड़ीअ खां अवॉइड कयो। हिन वक़्तु वॾी पैदावार जेका आहे रुंबे जी आहे, रुंबो वण ने करायो। ऐं जेके बि ग्लाइसोफेट फ्री जिन्सूं आहिनि उनखे भई CKC 3 त 3 खां 4 फुट ते लॻंदी आहे, पर ॿियूं जेके वैराइटियूं आहिनि उहे बि 1.5 फुट 2 फुट ते तव्हांखे लॻाइणु घुरिजनि। ऐं सफ़ा वेझूं न लॻायो, छो हिन में ब्रांचूं वधीक हूंदियूं आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे तव्हां पंहिंजे फसल खे मैनेज कंदो। ऐं वण जे लाइ DAP लाज़मी आहे ऐं तव्हांखे उहो तरे में ॾियणु घुरिजे। अगरि तरे में नथा ॾेई सघो त कणक वांगुरु DAP जो लाज़मी शर्त वण लाइ कोन्हे त हरू भरू हुनखे तरे में ॾियो। उनखे पोइ बि तव्हां 30-35 ॾींहंनि ताणी स्लो मूविंग में अधु ॿोरी करे ॾेई सघो था। ऐं उनखां पोइ जेको यूरिया, छो हिन में वण जो लॉन्ग पीरियड हूंदो आहे, 150 ॾींहं 180 ॾींहंनि जो फ़सुलु आहे, 180 ॾींहंनि जो पको फ़सुलु आहे। उन करे हिनखे स्लो खाद खुराक ते हलायो वेंदो आहे। ऐं जीअं कणक आहे त उन जा खाद खुराकूं 40 ॾींहंनि में या 45 ॾींहंनि में मुकमल कबियूं आहिनि। वण जो ईअं कोन्हे सिस्टम। वण जेको आहे त गुल वारो फ़सुलु आहे, उनखे स्लो मूविंग में हलाइबो आहे। इन में आहे त बसि इहा माना मेन शर्त अथव त वॾो हर लाज़मी हुअणु घुरिजे, ॿिज सीड ट्रीटमेंट लाज़मी हुअणु घुरिजे, सुठे ॿिज जी सिलेक्शन कयो जेको तव्हांखे मार्केट मां मिले। ऐं कोशिशि इहा कयो त जेकॾहिं कंहिं तव्हांखे ज़मीनदार वटां सुठो ॿिज मिली वञे तसली वारो, उहो बहितर आहे। ऐं ॿिज पंहिंजा रखंदा कयो। ॿिज कॾहिं बि कंपनी जे रहम करम ते महिरबानी करे, अॻु में पाण चवंदो आयो आहे त भला कटा सुहिणा ॾिसी उहे ॿिज न वठिजो, तसलीअ वारे माण्हू खां ॿिज वठिजो। हीअ तव्हांजे रोज़ी जो मसइलो आहे, हीअ हिकिड़े ॾींहं जो मसइलो कोन्हे तव्हां ईअं ॿिज काहे छॾियो पोइ केयर न कयो। वणनि खे बाक़ाइदे टाइम ॾिबो आहे। जीअं पंहिंजा नंढा ॿार निपायूं था, ईअं वणनि खे निपाईंदो त भरपूर पैदावार 40 खां 50 मण खणंदो। रेट तमामु भला आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला जेके आहिनि से तव्हां जेको असांजी हिन ॻाल्हियुनि ते अमल कंदो त वणनि खे हर भर सुठा ॾींदो ऐं DAP जो इस्तेमालु कंदो ऐं ॿिज सुठा इस्तेमालु कंदो त इंशाअल्लाह ताला तव्हां भरपूर पैदावार हासिलु करे सघंदो। दोस्तो, इन सां गॾु उमेद त तव्हां असां सां जुड़ियल रहंदव। तव्हांखे वक़्तनि ॿवक़्तनि मालूमात ॾींदा रहंदासीं। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं महिरबानी असांजे दोस्त मीर वकार टालपुर जी, जंहिं असांजी वीडियो भरी। थैंक यू सर।